अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 30 टीवी न्यूज़ में वली कार आओ मारवी थी सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। इक़्तिदार वाले शहर में वज़ीर आज़म खिलाफ एतमादी रिथ ते जोड़ तोड़ जो सिलसिलो तेज़। पीपल्स पार्टी ऐं एमकेएम विच में मामला तय थी विया। पीपी एमकेएम जा मुतालबा मञे वरिता। एमकेएम वफ़द जी इस्लामाबाद में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात। मुल्क की सियासी सूरतहाल ऐं ॿिनि मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि। पधिराई मूजिबि पीपल्स पार्टी ऐं एमकेएम मुल्क जे वसी तर मुफ़ाद में हिक ॿिए सां गॾिजी कम करण ते इतफ़ाक़ करे वरितो। पीपल्स पार्टी जो एमकेएम जे समूरा नुक़्तनि ते बि इतफ़ाक़। हुक्मरान धुर पारां 21 मार्च ते क़ौमी असम्बली जो इजलास घुराइण ऐं वोटिंग खां अॻु डी चौक ते भरपूर सियासी ताक़त जे मुज़ाहिरे जो ऐलान। वज़ीर आज़म खिलाफ एतमादी रिथ ते वोटिंग 28 मार्च ते थींदी। पहिरें ॾींहुं इजलास मरहूम असम्बली मेंबरनि जे फातिहा ख़्वानी खां पोइ मुलतवी कयो वेंदो। पीटीआई अख़बार से एडिटर फैसल जावेद चयो आहे त बेतमादी रिथ ते वोटिंग 28 मार्च ते थींदी। क़ौमी असम्बली जो इजलास 21 मार्च ते थींदो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त बेतमादी रिथ खां हिक ॾींहुं अॻु 27 मार्च ते डी चौक ते भरपूर सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो वेंदो। हुकूमत खे रण जो मिशन मुखालिफ़ धुर जे टिनि वॾनि जी अॼु वरी मुलाक़ात थींदी। शहबाज शरीफ जे डिनर में आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, मौलाना फजल रहमान शरीक थींदा। अख्तर मेंगल समेत ॿिनि अपोज़िशन जमातनि जे अॻवाननि खे बि दावत। बेतमादी रिथ समेत सियासी सूरतहाल ऐं हुकूमती इतादनि सां राब्तनि जो जाइज़ो वरितो वेंदो। वज़ीर आज़म हाउस में इमरान खान जी सदारत हेठि पीटीआई जी कोर कमेटी जो इजलास। बेतमादी जी रिथ खे नाकाम बणाइण बाबति सलाह मशवरा। इतादनि सां राब्ता वधाइण ते इतफ़ाक़। वज़ीर आज़म चयो आहे त बेतमादी जी रिथ खे नाकाम बणाइण लाइ संदन तयारी मुकमल आहे। बेतमादी रिथ सां खेनि का बि परेशानी न आहे। आवाम साड़नि गॾु आहे। डी चौक ते वॾो जलसो कयो वेंदो। वज़ीर आज़म जी अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद खान सां बि मुलाक़ात। बेतमादी रिथ नाकाम बणाइण जी कानूनी पासनि बाबति सलाह मशवरा। न इमरान खान ब्लैकमेल थियो ऐं न वरी पीटीआई ब्लैकमेल थींदी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी मुखालिफ़ धुर ते हार्स ट्रेडिंग जो इल्ज़ाम आणींदे चयो त हू माण्हुनि खे ख़रीद करण जी मज़म्मत कनि था। वफ़ाक़ी वज़ीर शामीम कुरैशी चयो आहे त अपोज़िशन मेंबरनि खे ख़रीद करे रही आहे। बेतमादी रिथ जो भरपूर नमूने मुक़ाबिलो कयो वेंदो। खेनि इतादनि ते पूरो भरोसो आहे। इमरान खान 10 लख माण्हुनि खे गॾु करण वारियूं धमकियूं नथो ॾेई सघे। बेतमादी रिथ खां पोइ वज़ीर आज़म वाणाइप जो शिकार थी वियो आहे। पार्टियूं बदिलाइण वारा असांखे न ॿुधाइनि त आइन ते कीअं अमल कजे। शामीम कुरैशी हिदायत सां वोट ॾियणु ग़लति आहे। पीपल्स पार्टी जी तर्जुमान शाज़िया मरी चयो आहे त नाअहल हुकूमत खे जल्द घर वेड़ो कयो वेंदो। पीपल्स पार्टी पाकिस्तान जो आइन ठाहियो आहे ऐं उन जो दिफ़ा बि कंदी। कंहिं मेंबर खे वोट ॾियण खां नथो रोके सघिजे। असेंबली सेक्रेटरिएट राब्तो करण ते क़ौमी असम्बली जे स्पीकर खे आगाह करे चुकियो। असद कैसर पुछो त छा मुनरिफ मेंबर खे वोट विझण खां रोके सघिजे थो, जंहिं ते जवाबु मिलियो त कंहिं मेंबर खे रोके नथो सघिजे। जेकॾहिं मेंबर पार्टी पॉलिसी ख़िलाफ़ वञे त कार्रवाई वोटिंग खां पोइ थींदी। स्पीकर असद कैसर जो चवणु आहे त बेतमादी रिथ अपोज़िशन जो आइनी हक़ आहे। हू रिथ खे भली कार करे थो। कानूनी राय वठी छॾी आहे। जेको क़दम खणंदसि कानून ऐं रूल्स तहत खणंदसि। जहांगीर तरीन जी रिहाइशगाह ते मुस्लिम लीग नून ऐं तरीन ग्रुप जो अहम इजलास जारी। इजलास में लीगी अॻवान हमज़ा शहबाज बि शरीक। जहांगीर तरीन जी फ़ोन ते ग्रुप जे मेंबरनि सां ॻाल्हि ॿोल। सियासी राब्तनि जे नतीजे में अहम फ़ैसिलनि जो इम्कान। काफ लीग अॻवान मोनिस लाई जो बि जहांगीर तरीन जे पुटु अली तरीन सां फ़ोन ते राब्तो। मोनिस लाई अली तरीन खां संदसि वालिद जहांगीर तरीन जी ख़ैरियत दरियाफ़्त कई। टेलीफोनिक राब्ते दौरान मुल्क जी सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं।
पीपल्स पार्टी जो सीनियर अखबार ऐं मखदूम अमीन फ़हीम जो भाउ मखदूम ख़लीक़ुज़्ज़मान लाॾाणो करे पियो। अॻूणे सिद्दर आसिफ़ अली ज़रदारी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर मादर अली शाह ऐं ॿिनि पारां मखदूम ख़लीक़ुज़्ज़मान जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। अॻवाणनि जो चवणु आहे त मखदूम ख़लीक़ुज़्ज़मान जूं पार्टी लाइ ख़िदमतूं ऐं क़ुर्बानियूं सदाईं यादि रखियूं वेंदियूं। लाड़काने जे अमीर शाह पाड़े में पिणियल औरत जो भाउ कादल लाश वासन पारां वाक़ियो आपघात करार। पुलिस पहुची हसीना कुरैशी जो लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। फुलजी पैलेस थाणे जी हद में नौजवान जो घर मां गोली लॻल लाश मिलियो। वासन वाक़िए खे इत्तफ़ाक़ी करार ॾेई छॾियो। ठेकराटे भरिसां ॻोठ अमीर मंगरियो में चोरी जे इल्ज़ाम हेठि पंजाब वासी 5 औरतूं ऐं वाड़ा गिरफ़्तार। ॻोठाणनि औरतुनि ऐं वारनि खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। इलाइक़े वासियुनि मूजिबि औरतूं ख़ैरात वठण जे बहाने निज़ामुद्दीन महतम जे घर में दाख़िल थी 26,000 रोक ऐं ॿियो सामान चोरी कयो। सुल्तानकोट भरिसां ॻोठ अली बख्श जखराणी में बाहि चुल्ह मां उथियल चिड़िंग पंजपोरेतनि जा कखावा घर अल तलस समेत साड़े छॾिया। ऐं कराची टेस्ट पाकिस्तानी बैटिंग लाइन वारे भित साबित पहिरीं इनिंग में 143 रन्सनि ते पूरी टीम ढेर थी वई। ग्रीन शर्ट्स जा 5 रांदीगर डबल फिगर में बि न पहुची सघिया। ऑस्ट्रेलिया जे मैचल स्टार्क टे ऐं मैचल सैमसन 2 विकेटूं वरितियूं। ऑस्ट्रेलिया 9 विकेटनि ते 556 रन्सूं ठाहे पहिरीं इनिंग्स डिक्लेयर कई।